दादू मां ख़बर शामिल क्यों था। मंसूर चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ थाणो बी सेक्शन हद पुलिस हेडक्वार्टर के सामूं पुलिस के मौजूदगी में बो भेरो लखे रुपयनि की चोरी थी वही। नामालूम चोर अला वसायो पंवरे के दुकान की छत टोड़े लखे रुपयनि जो सामान चोरी करे फरार थी विया। चोरी मुतासिर दुकानदार मीडिया सामूं दायूं त वाक़े की NC रिपोर्ट बी सेक्शन थाने ते दाख़िल कराई है, पर चोर ज़ाहिर थिया न गिरफ़्तार थिया आहिनि। SSP दादू डॉक्टर अब्दुल खालिक पीरज़ादो का मुतालबो किया त फौरन चोरी वापस कराए चोर गिरफ़्तार किया वञनि। जॾहिं त SHO गुलाम हैदर चांडियो वाक़े वारे हंधि पहुची जाइज़ो वरितो ऐं पुलिस क्लेस हेडक्वार्टर गेट ते पुलिस पिकेट ते मौजूद अमलदारनि खे छंड पटी ऐं चयो त पुलिस पिकेट हूंदे चोरूं कीअं थियनि। SHO मीडिया के ॿुधायो त दुकानदार जा सिर्फ़ 15,000 जा हार चोरी थिया आहिनि। जांच में मालूम थियो आहे हिकु नंढी उमिरि जो ॿार आहे जेको छतूं टोड़े दुकाननि मां चोरी करे थो। जल्द उनखे गिरफ़्तार करे दुकानदार जी चोरी वापस कराई वेंदियूं।